ओम शांति। ये डेली मिले तारीख है 15/8/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप आया आहिनि तव्हांखे सची स्वतंत्रता ॾियण, झमकटनि जी सजाइनि सां मुक्त करणु आया आहिनि, रावण जी परतंत्र सां छुड़ाइण आहिनि। बाबा असांखे सची स्वतंत्रता ॾियण आया आहिनि, झमकटनि जी सजाइनि सां मुक्त करणु आया आहिनि, रावण जी परतंत्र सां छुड़ाइण आहिनि। प्रश्न आहे, बाप ऐं तव्हां ॿारनि जी सम्झानी में मुख्य अंतर छा आहे? उत्तर आहे, बाप जॾहिं सम्झाईंदा आहिनि त मिठा ॿार अची करे सम्झाईंदा आहिनि, जंहिंसां बाप जी ॻाल्हि जो तीर लॻंदो आहे। तव्हां ॿार आपस में भाइयुनि खे सम्झाईंदा आहियो, मिठा ॿार न चईंदा आहिनि। बाप वॾो आहे, हिन करे उन्हनि जी ॻाल्हि जो असरु थींदो आहे। उहो ॿारनि खे रियलाइज़ कराईंदा आहिनि, ॿार तव्हांखे लज्जा नथी अचे, तव्हां पतित थी विया आहियो, हाणे पावन ठहिणो। बाप ॿारनि खे रियलाइज़ कराईंदा आहिनि कि तव्हांखे लज्जा नथी अचे, तव्हां पतित थी विया आहियो, हाणे पावन ठहिणो आहे। ओम शांति। बेहद जो रूहानी बाप बेहद जे रूहानी ॿारनि खे वेही सम्झाइनि था। बेहद जो रूहानी बाप बेहद जे रूहानी ॿारनि खे वेही सम्झाइनि था। हाणे इहे बेहद जो बाप ऐं बेहद जा ॿार ई ॼाणंदा आहिनि, ॿियो कोई न बेहद जे बाप खे ॼाणंदो आहे, न बेहद जे ॿार पाण खे ॼाणंदा आहिनि। ब्रह्मा मुख वंशावली ई ॼाणंदा आहिनि ऐं मञंदा आहिनि, ॿियो कोई त मञी ई न सघंदो आहे। ब्रह्मा बि ज़रूरु खपे, जंहिंखे आदि देव चइबो आहे न, जंहिंमें बाप जी प्रवेशता थींदी आहे। बाबा चवनि था ॿियो कोई त मञ बि न सघंदो आहे। ब्रह्मा बि ज़रूरु खपे, जंहिंखे आदि देव चईंदा आहियूं न, जंहिंमें बाप जी प्रवेशता थींदी आहे, जंहिंमें बाप जी प्रवेशता थींदी आहे। बाप अची करे छा कंदा आहिनि? चईंदा आहिनि पावन ठहिणो आहे। बाप जी श्रीमत आहे, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। ॿारनि खे आत्मा जो परिचय बि ॾिनो आहे। आत्मा भ्रुकुटी जे विच में निवास कंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा अविनाशी आहे, इन जो तख़्त इहा विनाशी शरीर आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ॼाणंदा आहियो कि असां सभु आत्मायूं आपस में भाउ आहियूं, हिकु बाप जी संतान आहियूं। ईश्वर सर्वव्यापी चइण इहा भूल आहे। तव्हां सुठी रीति सम्झाईंदा आहियो, हर हिक में 5 विकारनि जी प्रवेशता आहे, त कई सम्झंदा आहिनि इहे त ठीकु चईंदा आहिनि, असां भाउ आहियूं त ज़रूरु बाप सां वरसो मिलणो खपे न। परंतु हितां खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि त गोया माया जा तूफ़ान में हली वेंदा आहिनि। कोई विरलो ई ठहिरंदो आहे, जॾहिं सभु जॻह इहा हाल थींदो आहे न। कोई थोरो सुठो सम्झंदो आहे त जास्ती सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि। हाणे तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो, अगरि कोई जास्ती अटेंशन न ॾींदो आहे त चईंदासीं पुराणो भॻत न आहे। इन ॻाल्हियुनि खे त सम्झण वारो ई सम्झे, कोई न सम्झंदो आहे त पोइ सम्झाए बि न सघंदो आहे न। तव्हां वटि बि नंबरवार आहिनि, कोई सुठो आदमी हूंदो आहे त उन्हनि खे सम्झाइण लाइ अहिड़ो सुठे खे मोकिलिणो खपे, शायदि कुझु सम्झी वञे। ई त ॼाणंदा आहियो वॾा आदमी एतिरो जल्दी न सम्झंदा आहिनि। हा, ओपिनियन ॾींदा आहिनि कि हिननि जी सम्झानी ॾाढी सुठी आहे, बाप जो परिचय ॾाढो पूरो ॾींदा आहिनि, परंतु ख़ुदि खे फ़ुर्सत ई किथे आहे। तव्हां चईंदा आहियो बेहद जे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वञे, है न। बाप जो परिचय पूरो ॾींदा आहिनि, परंतु ख़ुदि खे फ़ुर्सत न आहे। भई वॾो माण्हू ॿुधंदो, सम्झण जी कोशिशि कंदो, लेकिन उनखे ॻाल्हि ठीकु लॻंदी, लेकिन उन ते मञी करे हलण में उनखे टाइम न आहे। लेकिन उहो ॿियनि खे ज़रूरु चईंदो कि इहे सही था ॿुधाइनि। हर वॾो माण्हू सोचंदो आहे असांजो त भलो आहे ई सही, नंढा ॿुधी करे हिननि जो कल्याण थिए त चई ॾींदा आहिनि कि हा, इहे ॾाढो सुठो था चवनि, हिननि खे मञो।
ख़ुदि खे वॾो सदाईंदा आहिनि कि हा असां त ॾाढा समझदार आहियूं, तॾहिं त एॾा पैसे वारा आहियूं। दुनिया में जे वटि पैसो आहे मतिलबु उहो ख़ुदि खे समझदार सम्झंदो, लेकिन हुन पैसे सां उहो सुख शांति आनंद जी अनुभूति नथो करे सघे। आंतरिक सुख न आहे जो ग़रीबनि खे आहे। त इहे ॾिसो केॾो अंधकार आहे दुनिया में। तव्हां चईंदा आहियो बेहद जे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थिए। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाप डायरेक्ट असां आत्माउनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। डायरेक्ट ॿुधण सां तीर सुठो लॻंदो आहे। उहो BK द्वारा ॿुधंदा आहिनि। हिते परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा डायरेक्ट सम्झाईंदा आहिनि। हे ॿार, तव्हां बाप जो चइण न मञंदो, तव्हां सभु त कोई खे ईअं चई न सघंदव न। हुते त बाप न आहे, हिते त बाप वेठा आहिनि। त बाप ईअं ॻाल्हाईंदा आहिनि कि ॿार तव्हां बाप जी न मञंदव, ॿार तव्हां बाप जी न मञंदव। अज्ञान काल में बि बाप जी सम्झानी ऐं भाउ जी सम्झानी में फ़र्क़ु हूंदो आहे। भाउ जो एतिरो असरु न पवंदो आहे जेतिरो बाप जो पवंदो आहे न। बाप पोइ बि वॾो हूंदो आहे त डर रहंदो आहे ऐं सोचंदा आहिनि हा भई पीउ आहे। लेकिन अॼुकल्ह जे ज़माने में त कोई वॾो बि चए न त ॿार चईंदा आहिनि इहे छो एॾो मथो थो खाए। कई विरला बि सम्झंदा आहिनि। ज़मानो बदिली वियो आहे न। लेकिन पहिरों वॾो बाप चईंदो हुयो त डर रहंदो हुयो। तव्हांखे बि बाप सम्झाईंदा आहिनि न, मूंखे पंहिंजे बाप खे यादि करो। तव्हांखे शर्म न ईंदी आहे? तव्हां घड़ी घड़ी मूंखे भुलिजी वेंदा आहियो। बाप डायरेक्ट चईंदा आहिनि त असरु जल्दी पवंदो आहे। अरे बाप जो चइण न मञंदव। बेहद जो बाप चईंदा आहिनि इहे जन्म निर्विकारी ठहो त 21 जन्म निर्विकारी ठही पावन पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदो। ॾिसो बाबा केॾे प्यार सां असांखे चवनि था, चवनि बि त शर्म नथी अचे त बि लॻे थो। बाप जो अंदरि भावना सुठी हूंदी आहे न। हिकु थींदी आहे अंदरि गुस्से जी भावना, घृणा, नफ़रत ऐं सुठी भावना न हूंदी आहे। असां चऊं त दिलि खे लॻंदो आहे। लेकिन बाबा आत्मा जे बारे में ॼाणंदो बि आहे। वीचारियूं आत्मायूं फसियल आहिनि त बि बाबा अहिड़ा शब्द बि चईंदा आहिनि त मिठी रीति लॻे थो न। बाबा चवनि था तव्हांखे शर्म न ईंदी आहे? तव्हां घड़ी घड़ी मूंखे भुलिजी वेंदा आहियो। बाप डायरेक्ट चईंदा आहिनि त असरु जल्दी पवंदो आहे। अरे बाप जो चइण न मञंदव। बेहद जो बाप चईंदा आहिनि इहे जन्म निर्विकारी ठहो त 21 जन्म निर्विकारी पवित्र दुनिया जो मालिक ठहींदो। इहे न मञंदव। बाप जे चइण जो तीर लॻंदो आहे। फ़र्क़ु त रहंदो आहे न। ईअं बि न कि सदैव नए सां बाबा मिलंदा रहंदा। उल्टा सुल्टा प्रश्न कंदा आहिनि, बुद्धि में न वेंदो आहे। श्री बिल्कुलु नई ॻाल्हि आहे न। गीता में श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि। उहो त न थी सघंदो आहे न। हाणे ड्रामा अनुसार असांजी बुद्धि में वेठो आहे। तव्हां ॿार भॼंदा आहियो असां बाबा वटि वञूं, डायरेक्ट मुरली ॿुधूं, मतिलबु मधुबन में वेंदा आहिनि। हुते त भाइयनि द्वारा ॿुधंदा आहियो, हाणे त बाबा सां ॿुधंदा आहियो। बाप जो असरु हूंदो आहे न। बार चई बाबा सां ॿारनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। ॿार तव्हांखे लज्जा न ईंदी आहे? बाप खे यादि न कंदा आहियो? बाप सां गॾु तव्हांजो प्यार न आहे? केतिरो यादि कंदा आहिनि बाबा, केतिरो यादि कंदा आहियो? बाबा असांखां प्रश्न पुछनि त कंहिं चई बाबा हिकु घंटो। अरे निरंतर यादि कंदव तॾहिं त पाप कटिजंदा न। जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ सिर ते आहे। बाप सम्मुख सम्झाईंदा आहिनि तव्हां बाप जी केतिरी ग्लानी कई। तव्हांजे मथां त केस हलणो खपे न। असां बराबरि हाणे केस करे सघंदा आहियूं। जेका ख़ुदि खे भॻवान जो टाइटल ॾींदा आहिनि उन्हनि ते असां केस करे सघंदा आहियूं। भॻवान खे असां कचिरे में चई छॾियो, उन्हनि जे मथां असां केस करे सघंदा आहियूं। अख़बार में कोई जी ग्लानी लिखंदा आहिनि त उन ते केस कंदा आहिनि। हाणे बाप स्मृति ॾियाराईंदा आहिनि तव्हां मूंखे छा चईंदा आहियो? बाप सम्झाईंदा आहिनि
ड्रामा प्लान अनुसार रावण जी संग में इहो थियो। हाणे भक्ति मार्ग सभु पूरो थियो, पास्ट थियो, विच में कोई रोकण वारो त हूंदो न आहे। हाणे भक्ति मार्ग सभु पूरो थियो, पास्ट थियो, बाबा चवनि था, विच में कोई रोकणो न आहे। ॾिस बाबा बि अंत में छो ईंदा आहिनि, छो जी विच में असां भक्ति खे रोके न सघंदा आहियूं, छो जी भक्ति जो बि पार्ट आहे। दिन प्रतिदिन उतरदे उतरदे तमो प्रधान बुद्धि बुद्धू थींदा वेंदा आहिनि। जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि खे ठिकर भितर में चई ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इनखे चइबो आहे बेहद जी बेसमझी, बेहद जे ॿारनि जी बेहद जी बेसमझी। हिकु तरफ़ शिव बाबा जी पूजा कंदा आहिनि, हिकु तरफ़ शिव बाबा जी पूजा कंदा आहिनि, ॿिए तरफ़ हुन बाप खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हांखे स्मृति आई एतिरी बेसमझी कई जो बाप जी ग्लानी करे छॾी, बाबा खे असां कण कण में चई छॾियो, ठिकर भितर में चई छॾियो। हाणे तव्हां ॿारनि सम्झो आहे त हाणे पुरुषार्थ करो था बेगर टू प्रिंस ठहिण जो, है न। हाणे असां पुरुषार्थ करूं था बेगर टू प्रिंस ठहिण जो। प्रिंस मतिलबु हा ताज वारो त आहे, लेकिन उहो ठहिण लाइ हाणे पहिरियों असांखे पूरे विश्व जी सेवा करणी पवंदी न, है न। हाणे असां वटि कुझु बि न आहे, सिर्फ़ु मां ऐं बाबा। हाणे असांखे ईअं करे पूरी विश्व जी सेवा करणी आहे, पोइ असां सत्युग में वञी करे असांजो पूरो विश्व ई असांजो थी वेंदो। श्री कृष्ण सत्युग जो प्रिंस हुयो, हुनजे लाइ पोइ चई ॾींदा आहिनि 16,108 राणियूं हुयूं, ॿार हुया। हाणे तव्हांखे त लज्जा ईंदी न, कोई पाप कंदो आहे त भॻवान जे अॻियां कन पकिड़े करे चईंदा आहिनि हे भॻवान ॾाढी भूल थी, रहम करो, क्षमा करो असांखे। तव्हां केतिरी वॾी भूल कई आहे जो बाबा जे लाइ। हिकु त गीता में बाप जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो, पोइ हुन ते बि केॾा सारा कलंक बि लॻाया आहिनि। केतिरी वॾी भूलियूं असां कयूं आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ड्रामा में हुयो, चलो ड्रामा में हुयो, लेकिन हाणे असांखे बाबा सम्झाइनि था त हुनखे त मञिणो खपे न। जेका बाबा जा ॿार ठही आहे, लेकिन असां त हेॾनि सारनि माण्हुनि खे ज्ञान ॾियूं था कि भॻवानु सर्वव्यापी न आहे, त बि अगरि माण्हू सर्वव्यापी चवनि था त नथा मञनि न, त उन्हनि खे त सम्झण खां पोइ बि नथा मञनि त सज़ा त जास्ती मिलणी खपे न। बाप सम्झाईंदा आहिनि चलो ड्रामा में अहिड़ो हुयो, जॾहिं अहिड़े ठहो तॾहिं त मां अचां। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे सभु धर्म वारनि जो कल्याण करिणो आहे। बाप जो सभिनि जी सदगति कंदा आहिनि, हुननि जे लाइ सभु धर्म वारा चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे। इहे किथां सिखिया? भॻवान वाचे मां सर्वव्यापी न आहियां। तव्हांजी कल्याण ॿियनि, तव्हांजे कारण ॿियनि जो बि अहिड़ो हाल थियो आहे। पुकारदा आहिनि हे पतित पावन। हाणे कोई ॿार, कोई बि अगरि समझदार बि हुजे ऐं सोचे त बि उहा इहे मञी न सघंदो आहे, छो जी ग्रंथ शास्त्रनि में गुरू चए थो त चईंदो, ग्रंथनि में लिखियलु आहे, गुरू चए थो त मां थोरी वॾो आहे न, त हुननि जे कारण ॿियनि जो बि बुरो थियो न। असां जॾहिं पहिरियों पुकारदा आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। असां जॾहिं पहिरियों घर सां आयासीं त पतित हुयासीं न, हुयासीं न। शुद्ध आत्मा आई हुई, सतो प्रधान आत्मा, सतो प्रधान आत्मा ठही करे ई मथे वञिणो। त बाबा असांखे चवनि था कि जॾहिं तव्हां पहिरियों घर खां आया हो त पतित हुयो? पतित न हुयासीं, देह अभिमान ठहिण जे कारण पतित ठहिया आहियूं न। कोई बि धर्म वारो अचे उन्हनि खां पुछिणो खपे परमपिता परमात्मा जो तव्हांखे परिचय आहे, उहो केरु आहे, किथे निवास कंदो आहे, त चईंदा मथे में या चईंदा सर्वव्यापी। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजी ख़ातिर सॼी दुनिया चट खाते में थी वई आहे। त
या त चईंदा मथे आहे या चईंदा भॻवान त हिते कण कण में भॻवानु आहे, भॻवान खे किथे ढूंढण था वञूं। अगरि कण कण में भॻवानु आहे त हेॾा मंदिर टिकाणा छो ठाता अथव, हेॾो भटको छो था न? त ॾिसो अलाए कीअं चयो, हुनजे ख़ातिर पूरी दुनिया में ईअं फैली वियो आहे त उहो हुन ते त केॾो पाप लॻियो हूंदो। निमित तव्हां ठाहींदा आहियो, जेका बि ईअं चईंदा आहिनि, सभिनि खे सम्झाइणो पवंदो आहे। हाणे अगरि असां सम्झूं, असां निमित ठही करे सभिनि खे सम्झाइणो पवंदो न, पर ड्रामा अनुसार थींदो आहे, परंतु तव्हां पतित त ठही विया आहियो न। सभी पाप आत्मायूं आहिनि, हाणे पुण्य आत्मा ठहिण जे लाइ पुकारदा आहिनि। सभु धर्म वारनि खे मुक्तिधाम घर में वञिणो आहे, हुते पवित्र रहंदा आहिनि, शांति रहंदा आहिनि। परमधाम में शांती ऐं प्योरिटी आहे, सत्युग में शांती, प्योरिटी ऐं सुख बि आहे। कलयुग में, द्वापर कलयुग में अशांति, दुख, अपवित्रता है न। तो सत्युग में मथे त कोई ख़ुशी सुख जो आनंद न वठी सघो, हुते त बसि शांती ऐं पवित्र हूंदी आहे आत्मा, इहा इमर्ज हूंदो आहे। बाबा चवनि था हाणे सभु धर्म वारनि खे असांखे मुक्तिधाम में वठी हलिणो आहे, हुते सभु पवित्र रहंदा आहिनि। इहे बि ड्रामो ठहियलु आहे जो बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। इहे ज्ञान सभु धर्म वारनि जे लाइ आहे। बाप वटि समाचार आयो कि आचार्य चई असां सभिनि खे आत्मा में परमात्मा सम्झी करे नमस्कार कंदो आहे। कि आचार्य चई तव्हां सभिनि खे आत्मा में परमात्मा सम्झी करे नमस्कार कंदा आहियो न। हाणे एतिरा सभु परमात्मा आहिनि छा कुझु बि सम्झ न आहे। जे भक्ति जास्ती न कई आहे उहो ठहिरदा न आहिनि। सेंटर में बि कोई केतिरो समय ठहिरदा आहिनि। इन सां सम्झणो खपे कि इन्हनि भक्ति घटि कई आहे, ठहिरदा न आहिनि, पोइ बि वेंदा काॾे, दूसरी ॿी कोई हटी आहे ई न। अहिड़ी छा युक्ति रचऊं जो मनुष्य जल्दी सम्झी वञे। हाणे त सभिनि खे पैगाम ॾियणो आहे, इहे चइणो आहे कि बाप खे यादि करो। बाबा चवनि था हाणे त सभिनि खे ई पैगाम ॾियणो आहे, इहे चइणो आहे कि सभिनि खे छा चइणो आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। तव्हां ही पूरो यादि न करे सघंदा आहियो त तव्हांजो तीर ॿिए खे कीअं लॻंदो, है न। तव्हां ही पूरो यादि न करे सघंदा आहियो त तव्हांजो तीर कीअं लॻंदो। इन जे लाइ बाबा चईंदा आहिनि चार्ट रखो। इन जे लाइ बाबा चईंदा आहिनि चार्ट रखो। मुख्य ॻाल्हि आहे ही पावन ठहिण जी। जेतिरो पावन ठहींदा ओतिरो असां में नॉलेज जी धारणा थींदी वेंदी, ख़ुशी बि थींदी। ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, असां सभिनि जो उद्धार करो। ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, असां सभिनि जो उद्धार करो। बाप ई अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि न। बाप खे त ग़म ऐं ख़ुशी जी ॻाल्हि न आहे, इहे ड्रामो ठहियलु आहे। बाप खे त ग़म ऐं ख़ुशी जी ॻाल्हि न आहे। बाबा खे त कंहिं ॻाल्हि जो ग़म ऐं ख़ुशी न आहे, इहे त ड्रामो ठहियलु आहे। तव्हांखे त कोई ग़म बि न हुजणो खपे। बाप मिलियो ॿियो छा खपे, सिर्फ़ु बाप जी मत ते हलणो आहे। असांखे सिर्फ़ु निराकार परमपिता परमात्मा जी मत ते हलणो आहे। इहे असांखे ध्यानु रखिणो आहे कि असांखे छा करिणो आहे। बाप मिलियो सभु कुझु मिलियो, हाणे ॿियो कुझु थोरी खपे, है न। सिर्फ़ु बाप जी मत ते हलणो। ये सम्झाणी बि हाणे मिलंदी आहे, सत्युग में हीअ सम्झाणी न हूंदी असां वटि। हुते त ज्ञान जी ॻाल्हि ई न आहे। हिते तव्हांखे बेहद जो बाप मिलियो त स्वर्ग खां बि जास्ती ख़ुशी हुजणी खपे। हुते त बाबा न हूंदा, बाबा सां गॾु त केॾो सुठो लॻंदो आहे न, केॾी लाइट माइट अनुभव थींदी आहे। हुते त स्थूल लाइट हूंदी
स्थूल चमक हूंदी दुनिया में हिते त बाबा जी यादि में रही करे जो अतीन्द्रिय सुख शांती ख़ुशी जी अनुभूति थींदी आहे। स्वर्ग में त डिग्री कम थी वेंदी न। त हिन हाणे बाप मिलियो ॿियो छा खपे, हिन खां जास्ती ख़ुशी त न थी सघंदी आहे, स्वर्ग में बि न मिली सघंदी आहे। बाप चईंदा आहिनि विलायत में बि वञी करे सभिनि खे सम्झायो, सभु धर्म वारनि ते तव्हांखे तरस पाइणो खपे। सभी चईंदा आहिनि हे भॻवान रहम करो, ब्लेस करो, दुखनि सां लिबरेट करो। सभी चईंदा आहिनि हे भॻवान असां ते दया करो, दुखनि सां लिबरेट करो, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। बाप अनेक प्रकार जी युक्तियूं बतलाईंदा आहिनि। सभिनि खे इहो बताइणो आहे कि तव्हां रावण जी जेल में पिया आहियो। चईंदा आहिनि स्वतंत्रता मिले, परंतु वास्तव में स्वतंत्रता चइबो कंहिंखे आहे इहा कोई ॼाणंदो ई न आहे। रावण जी जेल में सभु फसियल आहिनि। हाणे सची स्वतंत्रता ॾियण वारो बाप आहिनि, पोइ बि रावण जी जेल में पतंत्र थी करे पाप कंदा ई रहंदा आहिनि। स्वतंत्रता दिवस, स्वतंत्रता कहिड़ी आहे इहा मनुष्य खे ॿुधाइणी आहे कि असली स्वतंत्रता असांखे मिलंदी जॾहिं असांजी आत्मा हिन 5 विकारनि सां मुक्त थी वेंदी। असां जो आत्मायूं रावण जी जेल में फसी करे दिन प्रतिदिन विकार बुराइनि जे वश थी करे पाप करूं था। इन रावण जी जेल सां मुक्त थियण, इन रावण विकार रूपी भूतनि सां मुक्त थियण ई सच्ची स्वतंत्रता आहे। त हुननि त भारत खे आज़ादु करायो, असांखे त सभी आत्माउनि खे, पूरे विश्व खे रावण जी जंजीरनि सां छुड़ायो, पूरे विश्व खे। त बाबा चवनि था कि हाणे सच्ची स्वतंत्रता कहिड़ी हूंदी आहे इहा मनुष्य खे ॿुधाइणो आहे। त अख़बार में बि विझी सघंदा आहे इहा रावण जे राज्य में स्वतंत्रता थोरी आहे। ॾाढी शॉर्ट में लिखिणो खपे, जास्ती टिक टिक कोई सम्झी न सघे। चओ तव्हांखे स्वतंत्रता आहे, तव्हां त रावण जी जेल में पिया आहियो, तव्हांखे तव्हांजो विलायत में बि आवाज़ु थींदो त पोइ हिते झटि सम्झी वेंदा। बाबा हमेशह चईंदा आहिनि न विलायत में मुख्य स्थाननि जा मुख्य विशेष आत्मायूं जॾहिं निकिरंदियूं, जॾहिं उहा चईंदियूं तॾहिं भारत में बि आत्मायूं जागदियूं। त इन करे विलायत में सर्विस ॾाढी करणी खपे। बाबा चवनि था विलायत में आवाज़ु ईंदो पोइ हिते झटि सम्झी वेंदा। हिकु ॿ ते घेराव कंदा रहंदा आहिनि। त इहा स्वतंत्रता थी छा? स्वतंत्रता त तव्हांखे बाप ॾिनी अथई, रावण जी जेल सां स्वतंत्र करनि था। तव्हां ॼाणंदा आहियो हुते असां वॾा स्वतंत्र वॾा धनवान हूंदासीं। हुते असां वॾा स्वतंत्र ऐं वॾा धनवान हूंदासीं। स्वतंत्र बि हूंदासीं, धनवान बि। निजी नज़र बि कंहिंजी नज़र बि न पईंदी। पुठियां जॾहिं कमज़ोर थींदा आहियूं तॾहिं सभिनि जी नज़र पइजी वेंदी आहे तव्हांजे धन ते। मोहम्मद गजनबी अची करे मंदर खे लूटियईं त तव्हांजी स्वतंत्रता कीअं थी वई, है न? मोहम्मद गजनबी अची करे असांजो धन, बाबा चवनि था पहिरियों असां शक्तिशाली मतिलबु आत्मा में शक्ति हुई त कंहिंजी नज़र न पईंदी हुई सत्युग में। पोइ पुठियां जॾहिं आत्मा कमज़ोर थी वई त नज़र पई। मोहम्मद गजनबी अची करे मंदर लूटे आई न, त तव्हांजी स्वतंत्रता पूरी थी वई। द्वापर युग में असांजी स्वतंत्रता त्रेता जे अंत ताईं पूरी थी वई। उहो त स्वतंत्रता सम्झंदा ई न। असली स्वतंत्रता वारो जीवन त असां सत्युग त्रेता में जींदासीं। हाणे बि 21 जन्मनि जो वरसो वठूं था न।
त इहे ॻाल्हियूं बि ॾाढी युक्ति सां सम्झाइणियूं खपनि। जे कल्प पहिरियों स्वतंत्रता पाई उहे ई मञदा। तव्हां सम्झाईंदा आहियो, केतिरो आर्ग्यू कंदा आहिनि, जीअं ॿुधू आहिनि, तव्हां सम्झाईंदा आहियो त उहो केतिरो आर्ग्यू कंदा आहिनि, टाइम वेस्ट कंदा आहिनि, त दिलि थींदी आहे, त दिलि न थींदी आहे ॻाल्हाइण जी। बाप अची करे स्वतंत्रता ॾींदा आहिनि। रावण जी स्वतंत्रता में दुख ॾाढो आहे, अपरंपार दुख आहे। बाप जे राज्य में असां केतिरो स्वतंत्र हूंदासीं। स्वतंत्रता हुनखे चइबो आहे जॾहिं असां पवित्र देवता ठहींदासीं, त रावण राज्य सां छुटी वेंदासीं। सच्ची स्वतंत्रता बाबा ई अची करे असां सभिनि खे ॾींदा आहिनि। हाणे त पराए राज्य में सभु दुखी आहिनि। स्वतंत्रता मिलण जो इहो पुरुषोत्तम संगम युग। माण्हू त 15 अगस्त मल्हाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहो पूरो संगम युग ई स्वतंत्रता मिलण जो समय आहे। उहो त चवंदा आहिनि फॉरेन गवर्नमेंट वई त असां स्वतंत्र थी वियासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो जेसिताईं पावन न ठहूं तेसिताईं स्वतंत्र न चई सघंदासीं। पोइ जमघटनि जी सज़ायूं खाइणियूं पवंदियूं, मतिलबु धर्मराज जी पद बि भ्रष्ट थी वेंदो न। बाप ईंदा आहिनि घर में वठी वञण लाइ, हुते सभु स्वतंत्र हूंदियूं आहिनि आत्मायूं। तव्हां सभु धर्म वारनि खे सम्झाए सघंदा आहियो, तव्हां आत्मा आहियो, मुक्तिधाम खां आया आहियो हिते पाठ वॼाइण। सुखधाम सां पोइ दुखधाम में तमो प्रधान दुनिया में अची वेंदा। बाबा चवनि था दुखधाम बाबा चवंदा आहिनि उहो त चवंदा आहिनि फॉरेन गवर्नमेंट वई त असां स्वतंत्र थी वियासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो जेसिताईं असां पावन न ठहींदासीं तेसिताईं स्वतंत्र न चईंदासीं। पोइ जमघटनि जी सज़ायूं खाइणियूं पवंदियूं, पद बि भ्रष्ट थी वेंदो अगरि असां पावन न थींदासीं त। बाप ईंदा आहिनि घर में वठी वञण लाइ, हुते सभु स्वतंत्र हूंदा आहिनि। परमधाम में सभु स्वतंत्र हूंदासीं। तव्हां सभु धर्म वारनि खे सम्झाए सघंदा आहियो की तव्हां आत्मा आया आहियो, मुक्तिधाम खां असां आया आहियूं हिते पाठ वॼाइण। सुखधाम में पोइ दुखधाम, सुखधाम सां पोइ दुखधाम में तमो प्रधान दुनिया में आयासीं। बाप चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजी संतान आहियो, रावण जी थोरी आहियो। मां तव्हांखे राज्य भाग्य ॾेई करे वियो हुयुमि न, तव्हां पंहिंजे राज्य में केतिरा स्वतंत्र हुयो। हाणे वरी हुते वञण लाइ असां पावन ठहूं था। तव्हां केतिरा धनवान ठहींदा आहियो न, हुते त पैसे जी चिंता न हूंदी आहे। भले ग़रीब बि आहे पोइ बि पैसे जी चिंता न हूंदी आहे, सुखी रहंदा आहिनि। सतयुग में भल ग़रीब ग़रीब मतिलबु दास दासी वादी हूंदी त ग़रीब त न चईंदासीं, पैसो त हूंदो न उन्हनि वटि। चइण में मतिलबु घटि माण्हू हूंदा, मतिलबु हुतां जे ग़रीबनि खे बि चिंता न हूंदी पैसे जी, सुखी रहंदा आहिनि। चिंता हिते थींदी आहे, बाक़ी राजधानी में नंबरवार पद पाईंदा आहिनि। हुते सूर्यवंशी राजायूं जीअं सभु थोरी ठहींदा, जेतिरी महिनत ओतिरो पद ठहींदो न। तव्हां सभु धर्म वारनि जी सर्विस करण वारा आहियो, विलायत वारनि खे बि सम्झाइणो आहे। तव्हां सभु भाउ आहियो, सभु शांतिधाम में रहंदा आहिनि। हाणे रावण राज्य में आयो, बाबा चवंदा आहिनि तव्हां सभु भाउ आहियो, सभु शांतिधाम में रहंदा आहिनि मथे। हाणे रावण राज्य में आहियूं, हाणे घर वञण जो रास्तो असांखे बाबा ॿुधाए अथई न। पंहिंजी खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में मथे यादि करो त मूं वटि पहुची वेंदा। चवंदा आहिनि भॻवानु सभिनि खे लिबरेट कंदो आहे, परंतु इहा न सम्झंदा आहिनि परंतु बाबा चवनि था ईअं न सम्झंदा आहिनि
कीअं लिबरेट कंदा आहिनि। चईंदा बि आहिनि भॻवानु सभिनि खे लिबरेट कंदो आहे, लेकिन ईअं न सम्झंदा आहिनि कि भॻवानु कीअं अची करे सभिनि खे लिबरेट कंदा आहिनि। ॿार काथे मुंझी पईंदा आहिनि त चईंदा आहिनि बाबा असांखे लिबरेट करे पंहिंजे घर वठी हलो। जीअं तव्हां माण्हू फॉगी में जंगल में मुंझी वेंदा हुयो न, रास्ते जो मालूम न पईंदो हुयो, पोइ लिबरेटर मिलियो रास्तो ॿुधाई। बेहद जे बाप खे बि चईंदा आहिनि बाबा असांखे लिबरेट करो, तव्हां हलो असां बि तव्हांजे पुठियां हलंदासीं। त बाबा चवनि था हीअं ॿार चईंदा आहिनि तव्हां हलो, परंतु भॻवान खे ॼाणंदा ई न आहिनि। केतिरा शास्त्र पढ़ंदा आहिनि, तीर्थ कंदा आहिनि, धक्का खाईंदा आहिनि, परंतु भॻवान खे न ॼाणंदा आहिनि। सर्वव्यापी आहे, पोइ कीअं मिलंदा, है न। सिवाय बाप जे असांखे कोई बि रास्तो न ॿुधाए सघंदो आहे। सर्वव्यापी चईंदासीं पोइ कीअं मिलंदो। केतिरो अज्ञान अंधेरो आहे न दुनिया में। सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे, उहो ई अची करे तव्हां ॿारनि खे ज्ञान अंधेरे सां कढी करे, अज्ञान अंधेरे सां कढी करे ज्ञान जे सोजरे में लाहींदा आहिनि। सो केॾी सारी आत्माउनि जी जोत जगी वई आहे, केतिरी सारी आत्माउनि ज्ञान जे सोजरे में अची वयूं आहिनि, है न। केॾी सारी आत्माऊं ज्ञान जे सोजरे में अची वयूं आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु बाप मिलियो, इन जे लाइ कहिड़ी बि ॻाल्हि जो हाणे असांखे गम चिंता न आहे। हिकु बाप मिलियो, इन करे हाणे असांखे बि कहिड़ी ॻाल्हि जो गम अर्थात चिंता न करणी आहे। हाणे असांखे करणी आहे। बाबा मिलियो, पूरो संसार, पूरो बाबा में सभु कुझु समायल आहे। जीअं घर वारा चईंदा आहिनि न असांजे इहो मुंहिंजो संसार आहे, नंढो सो संसार आहे। ईअं असांखे बाप मिलियो त पूरे विश्व जो संसार मिलियो। उन्हनि जी मथे हली करे बेहद जो समझदार ठही ख़ुशी ख़ुशी सां सभिनि जो उद्धार करिणो आहे। ॿियो आहे झमघटनि जी सजाइनि सां बचण व सची स्वतंत्रता पाइण लाइ पावन ज़रूरु ठहिणो आहे। नॉलेज सोर्स ऑफ इनकम आहे, हिनखे धारण करे धनवान ठहिणो आहे। जेतिरी नॉलेज असां ॿुधंदासीं, सम्झंदासीं, जीवन में धारण करे हलंदासीं, ओतिरो असां ॾाढो वॾो धनवान ठहींदासीं। वरदान आहे नॉलेज जी लाइट माइट सां रॉन्ग खे राइट में परिवर्तन करण वारा ज्ञानी तू आत्मा ठहूं। चइबो आहे न नॉलेज इज़ लाइट ऐं माइट। जिते लाइट अर्थात रोशनी आहे कि ये रॉन्ग आहे, ये राइट आहे, ये अंधकार आहे, ये प्रकाश आहे, ये व्यर्थ आहे, ये समृद्ध आहे। जिते असांखे नॉलेज रहंदी आहे न राइट रॉन्ग छा आहे, अंधकार प्रकाश आहे, व्यर्थ समृद्ध छा आहे, त रॉन्ग सम्झण वारा रॉन्ग कर्म व संकल्प जे वशीभूत न थी सघंदा आहिनि न। ज्ञानी तू आत्मा अर्थात समझदार। ज्ञान स्वरूप कॾहिं इहे न चई सघंदा कि ईअं थियणो खपे, लेकिन उन्हनि वटि रॉन्ग खे राइट में परिवर्तन करण जी शक्ति हूंदी आहे, है न। त ज्ञानी ऐं भक्त में फ़र्क़ु छा थींदो आहे? भक्त रोईंदा आहिनि, चिल्लाईंदा आहिनि, लेकिन ज्ञानी समझदार हूंदो आहे। हुनखे पतो हूंदो आहे इहा ॻाल्हि छो थी आहे ऐं हिनखे पार कीअं करूं, हिनखे परिवर्तन कीअं करूं। त असांखे ज्ञान स्वरूप ठहिणो आहे, अर्थात लाइट माइट स्वरूप ठहिणो आहे। अर्थात असां में ज्ञान बि हुजणो खपे हर ॻाल्हि जो, ऐं हुनखे परिवर्तन करण जी शक्ति बि हुजणी खपे।
स्लोगन आहे, जो सदा शुभ चिंतक शुभ चिंतन में रहंदा आहिनि उहे व्यर्थ चिंतन सां मुक्त थी वेंदा आहिनि। जो सदा शुभ चिंतक ऐं शुभ चिंतन में रहंदा आहिनि उहे व्यर्थ चिंता सां मुक्त व्यर्थ चिंतन सां मुक्त थी वेंदा आहिनि। त असांखे सदा ई बाबा जी यादि में रही के सभिनि जे लाइ सुठो सोचो, सदा शुभ चिंतन कंदा रहो, सर्व जे लाइ शुभ चिंतक ठहो। इहे ई असांजी ड्यूटी आहे। त असां व्यर्थ खां आपे ई मुक्त थी वेंदासीं, सदा बाप जे संग में रही करे अतीन्द्रिय सुख शांति आनंद प्रेम जे झूले में झूलदा रहंदासीं। ख़ुशी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।